विटशा में खबर ॾींदा हालु त जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी जे घर ते हमले खिलाफ़ विटशा में जिस्कम कारकुन रोड ते निकिरी आया। कारकुन पारां सैयद हाशिम शाह, गुलाम मुर्तजा चांडियो, शेरल मक्सी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई ऐं वाक़िए में मुलविस धुरनि खिलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो वियो। मुज़ाहिरनि जो चवणु हो त सनान खान कुरैशी जे घर ते हमलो खुलियल दहशतगर्दी ऐं सिंध जे मसइलनि ते ख़ामोश रहण लाइ अॻुवाणनि खिलाफ़ साज़िशूं कयूं पियूं वञनि। सनान खान कुरैशी जे घर ते हमले में मुलविस धुरनि खे वाखो कयो वञे। ॿी सूरत में समूरी सिंध में धरणा हया वेंदा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोहराब सूमरो ऐं अवां जे पंहिंजे शहर हैदराबाद में कासमाबाद में तमामु बहितरीनु वॉलपेपर्स जो कमु करे पियो रांझन सूमरो साहब, जंहिंजो फ़ोन नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। तव्हां बि जेकॾहिं अहिड़ो वॉलपेपर हणणु चाहियो था जीअं मां ही हणायो आहे वॉलपेपर तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत तरीक़े सां रांझन सूमरो साहब खां, त तव्हां बि पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ रांझन सूमरो साहब जूं ख़िदमतूं हासिलु कयो। तमामु बहितरीन ऐं मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।